अस्सलाम वालेकुम। तमामु अहम वीडियो आहे। हिन साल जेका कंडीशन बारिशनि जे हवाले सां या असांजी गर्मियुनि जे हवाले सां थियण वञे पई, इहा हिकिड़ी तमामु सोचण जी ऐं अहम ॻाल्हि आहे त असां कोशिशि करे जेके मीडिया ते या गवर्नमेंट जे तरफ़ां या इंटरनेशनल लेवल ते जेका तहक़ीक़ असांखे ॿुधाए थी त इनखे नज़रअंदाज़ न कयूं। असांजा काफ़ी दोस्त असांजी वीडियोज़ ते कमेंट कंदा आहिनि जॾहिं असां उन्हनि खे का आगाही जी रिपोर्ट ॾींदा आहियूं त मौसमियात जी तब्दीली जे हवाले सां या गर्मी जे हवाले सां या जेका सूरत हाल असांजा रिसोर्सिस ख़तमु थियनि पिया उन हवाले सां, त उहे हमेशह चवंदा आहिनि त अलाह मालिका कुझु कोन थींदो। बिल्कुलु अलाह पाक जी ज़ात करीम आहे, ख़ालिक आहे, मालिक आहे, रब्बिल आलमीन आहे। उन जी ज़ात ते असांखे यकीन आहे ऐं इंशा अल्लाह ताला उहो ई असांखे जेको आहे महफ़ूज़ ऐं असांखे बचाए सघे थो। पर ॾिसो, कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जंहिंजे करे अलाह पाक इंसान खे अक़ल जे करे अशरफुल मख़लूक़ात कयो आहे। हाणे हीअ हिकिड़ी अहिड़ी वीडियो आहे जंहिंमें तव्हांखे को ख़ौफ़ नथो ॾिनो वञे, पर हक़ीक़तनि खां तव्हांखे आगाह कयो थो वञे। जेका इंफॉर्मेशन असां वटि आहे त असां कोशिशि करे तव्हांखे ॿुधायूं। अॼु जेकॾहिं असां तव्हांखे आगाही ॾियूं था त तव्हां कोशिशि करे उन्हनि शयुनि ते अमल कंदासीं त पाण सभिनी जो फ़ाइदो आहे। असांखे जेकॾहिं तव्हां सम्झण जी कोशिशि कंदो त ॾाढी हिकिड़ी ख़ैरख़्वाही वारी ॻाल्हियूं तव्हां सां शेयर कंदा आहियूं। इन में तव्हां भले असांजो ज़ाती मक़सदु सम्झो त इहो जेको आहे असां पंहिंजे जेको आहे व्यूज़ जे करे या पेज जे करे था कयूं, पर सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे। अॼु जी गर्मी जेका आहे 46-47 डिग्री ते पुॼी वई आहे। इहा हिकिड़ी शदीद गर्मी आहे जेका तव्हां जेकॾहिं एसी में वेठा आहियो, तव्हां कंहिं थधी छांव ते वेठा आहियो त रब जा शुक्र अदा कयो। उहे उन्हनि माण्हुनि खे ॾिसो जेके जिन वटि छिति न आहे, जेके ॾींहुं राति महिनत मज़दूरियूं कनि था, गर्मी ते कमु कनि था, उन्हनि खां पुछा कयो सूरत हाल छा आहे। हाणे 2015 में बि सुपर एल नीनो आयो हुयो। हिकिड़ो माना गर्मी जी लहर आई हुई, हिकिड़ो गर्मी जो माना सिलसिलो आयो हुयो जेको हिकिड़ो नेचुरल फिनामिना आहे। इहो पंहिंजी तारीख़ बदिलाईंदो रहंदो आहे। 1877 में मद्रास रेज़िडेंसी में जेको आहे माना 2 करोड़ माण्हू इंडिया में मरी विया हुआ। 2015 में सुपर एल नीनो पाकिस्तान में आयो, उन में 2000 माण्हुनि जी मौत थी वई हुई। ऐं इन ॾुकार जे करे चाइना, ब्राज़ील, उन खां अलावा मोराको, इजिप्ट, इथोपिया, साउदर्न अफ्रीका, ठीकु आहे, इन्हनि सभिनी में पूरी दुनिया में 1877 ऐं 1878 जे विच में शदीद गर्मी हुयूं, बारिशूं घटि हुयूं। इहे गर्मियूं छो थियूं मतिलबु वधनि त समुंड जो पाणी जेको किरोड़े अरबे लीटर आहे, खरबे लीटर आहे, उहो गरम थो थिए। असां पंहिंजे माहौल में कार्बन डाइऑक्साइड जो तमामु घणो इस्तेमालु करणु शुरू करे छॾियो आहे। वण नवां त नथा लॻायूं, पर जेके पुराणा वण आहिनि उन्हनि खे बि नथा बचायूं। उन साल 1877 में माना अॼु खां 140 साल पहिरियां, तक़रीबन 140 साल पहिरियां, उन साल खे द ईयर विदाउट विंटर, सियारे खां बग़ैर साल मतिलबु चयो वियो। उन में तमामु घटि बारिशूं हुयूं। 17वीं सदी में पीरोवेन फिशरमैन नाले हिकिड़ो माण्हू हुयो जंहिं मतिलबु इन खे एल नीनो जो नालो ॾिनो। एल नीनो जो मतिलबु आहे नंढो ॿारु। उन सुपर एल नीनो में जेका तबाही आई, जेका हींअर सूरत हाल थिए पई थी, त ईअं सम्झो त असांजा जेके ईंदड़ नस्ल जा ॿार हूंदा उन्हनि खे इहा ख़बर ई कोन हूंदी त असां पंहिंजे मतिलबु सोच में या जेके असां हिस्ट्री में या तारीख़ में ॻाल्हियूं या वीडियोज़ या उन्हनि जे साम्हूं जेका शयूं ईंदियूं, अॼु जेको ॼमण वारो ॿारु आहे उहो सोचींदो त 35-37 डिग्री बि टेम्परेचर को हूंदो। जेका सूरत हाल थींदी थी वञे त इहा हुननि जे ज़हन में हूंदो त टेम्परेचर हमेशह मतिलबु 45 डिग्री सेंटीग्रेड खां मथे हुयो। इहे शयूं ॾाढियूं तवजो ॾियणियूं आहिनि। असां मतिलबु जेकॾहिं असां पंहिंजे कंहिं शइ खे बचाए नथा सघूं न, त घटि में घटि असां एतिरो एहतियात कयूं त ॿियनि खे तलक़ीन कयूं त इन्हनि शयुनि खे बचायो। गॾिजी बचाईंदासीं त अलाह पाक जी ज़ात बि असांजी मतिलबु कंदी। पर जेकॾहिं असां इन्हनि ते तवजो न ॾींदासीं न,
त ही एतिरी तहक़ीक़ साइंस किरोड़े खरबे रुपया जेका पाकिस्तान में, इंडिया में, चाइना में, अमेरिका, कैनेडा, जेके यूरोपियन यूनियन कंट्रीज़ आहिनि या जेके बि असांजा सब कॉन्टिनेंट आहिनि, उन्हनि सभिनी में इहा तहक़ीक़ हले पई त मौसमियात जी तब्दीली ऐं असांजे जेको आहे माहौल में जेको चेंजिंग अची वई आहे उहा तमामु घणी ख़तरनाक आहे। मतिलबु ईंदड़ वक़्तनि में इहे हिकिड़ा वॾा भयानक ॻाल्हियूं हूंदियूं जिन ते असांखे अॼु सोचण जी ज़रूरत आहे। असां छा था करे सघूं? ठीकु आहे न, असांजो किरदारु छा हुअणु घुरिजे? हीउ माना 2026 जेको साल आहे तारीख़ में चवनि था त माना गरम तरीन साल आहे। हिन में बारिशूं घटि हूंदियूं, गर्मी वधीक हूंदी। हींअर जेकॾहिं अॼु 13 मई आहे, 5 महीनो आहे, हींअर सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे। पाकिस्तान ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट्स में तव्हां ॾिसो, मिठी में, जेकाबाद में, लाड़काना, नवाबशाह टाप थिया, दादू, उन खां अलावा सिब्बी ऐं ॿिया मुख़्तलिफ़ शहर आहिनि, मुल्तान थी वियो, उन्हनि में केतिरी गर्मी वधंदी थी वञे। अॻे माण्हू, असांखे यादि आहे त अॼु खां 15-20 साल पहिरियां या ईअं सम्झो 25 साल पहिरियां माण्हू कराची वारे पासे मोकलूं गुज़ारणु वेंदा हुआ, पर अॼु कराची में जेका सूरत हाल आहे उहा बि तमामु ख़तरनाक आहे। उन खां अलावा जेका त मिसाल कोयटा वारे पासे बि ॾिसो टेम्परेचर तमामु हाई थो थिए, सिब्बी में तमामु टेम्परेचर हाई थो थिए। सिब्बी त अॻे ई गरम हुयो, पर कोयटा असांजे सतह समंदर खां तमामु घणो मथे आहे, तक़रीबन अंदाज़ो आहे त 5500-6000 फुट मथे आहे। उते बि गर्मी थी थिए, उते बि माना अहिड़ी सूरत हाल थिए थी। इस्लामाबाद माण्हू ईंदा, इस्लामाबाद में बि अहिड़ी सूरत हाल थी थिए। माना इहे ॻाल्हियूं सम्झण जूं आहिनि। गवर्नमेंट खे किरदारु अदा करण जी ज़रूरत आहे। सेमिनार कराए, वर्कशॉप कराए, कॉन्फ्रेंस कराए, माण्हुनि खे अवेयरनेस ॾिए, माण्हुनि जे लाइ थधो पाणी जो मुख़्तलिफ़ जॻहनि ते बंदोबस्तु करे, माण्हुनि खे शेल्टर ॾिए जिते घर न आहिनि। इन्हनि शयुनि जो असांखे ख़्यालु करिणो पवंदो। असां जेकॾहिं इन्हनि शयुनि खे न सोचींदासीं त इहे शयूं असांखां ॾींहों ॾींहुं असांजे माहौल में कार्बन डाइऑक्साइड ऐं जेकॾहिं असां मतिलबु जेके शयूं असांजो आहिनि फ़ाइदेमंद, मिसाल वण जेकॾहिं तव्हां नवां वण त लाज़मी लॻायो, पर उनखे तयारु थियण में असांजा 15 खां 20 साल 10 साल लॻी था वञनि, पर जेके पुराणा वण आहिनि उन्हनि जी हिफ़ाज़त तमामु ज़रूरी आहे। माना नवां वण बि लॻायो, पुराणा वण बि लाज़मी जेको आहे तव्हां उन्हनि खे बचायो। 11 खां 4 बजे ताईं, 5 बजे ताईं घर खां न निकिरो। इहो हिकिड़ो अहिड़ो टाइम आहे जंहिंमें शदीद गर्मी हूंदी आहे। उन टाइम ते कोशिशि कयो कमु न कयो, थधे टाइम ते, शाम जे टाइम ते, राति जे टाइम ते, सुबुह जो सवेर तव्हां उथो, उन टाइम ते जेकॾहिं तव्हां कमु कयो था त बहितरु आहे। घर में रहो, पाणी ज़्यादा इस्तेमालु कयो, पंहिंजे मतिलबु जेको बॉडी आहे, पंहिंजो जिस्म आहे, उनखे हाइड्रेट करो। भले तव्हांखे घणो पघर अचे, पघर ईंदो, पाणी पीअंदो तव्हां साफ़ु सुथिरो पाणी। हिते असां वटि त पाकिस्तान में या सिंध में पाणी जा वॾा मसाइल आहिनि, जेके शहरनि में पीअण जो को बि पाणी न आहे, पर ॿाहिराड़ियुनि में बि हींअर पाणी तमामु घणो चेंज थी वियो आहे। पर कोशिशि करे पाणी पियो। गर्मी मां अचो त कोशिशि करे जेको आहे जल्दी में थधो पाणी न पियो, उन जा नुक़सानात थी सघनि था। ORS पाण सां गॾु रखो। इहा ॾिसो 15-20 रुपया 30 रुपए जी आहे शइ, माना आहे पुड़ी तव्हांखे मिले थी। ORS पाण सां गॾु रखो। उन खां अलावा ॿिनि जो ख़्यालु रखो, को सिक्योरिटी गार्ड आहे या को जेको आहे TCS वारो आहे, या को जेको ऑनलाइन तव्हांखे का शइ घर ॾियणु अचे थो, उनखे थधो पाणी या थधी जॻह ऑफर कयो, उन्हनि जो ख़्यालु रखो। मथो ढकियो, ठीकु आहे। जेकॾहिं गर्मी में तव्हांखे मजबूरी में निकिरणो थो पए त तव्हां कोशिशि करे पंहिंजो मथो ढके वञो। इहे कुझु अहिड़ा इतिहास आहिनि, इहे कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, इन्हनि खे सम्झण जी ज़रूरत आहे। इन्हनि खे जेको आहे असां कोशिशि करे जेको आहे सम्झंदासीं। तव्हां हिन वीडियो खे शेयर कजो। केर बि असांजी ॻाल्हि ॿुधंदो, उन ते अमल कंदो, कंहिंजो फ़ाइदो थींदो त इंशा ताला पाण सभिनी जो फ़ाइदो आहे। एग्रीकल्चर एंड ह्यूमनिटी पेज जो मक़सदु इहो आहे, ज़राअत ऐं इंसानियत। तव्हांखे असां इंसानियत जे हवाले सां, ज़राअत जे हवाले सां कोशिशि करे रहनुमाई कंदा रहंदा आहियूं। तव्हां पंहिंजो फीडबैक असांखे ज़रूरु ॾींदा कयो। बहरहाल हीअ जेका सूरत हाल आहे, ॾुकार वारी सूरत हाल जेका मुख़्तलिफ़ मुल्कनि में 1877 में थी हुई, इहा सूरत हाल या गर्मी हींअर वरी रिपीट पई थिए। तारीख़ पंहिंजो जेको आहे तारीख़ पंहिंजो जेको आहे शयूं रिपीट कंदी आहे। अलाह पाक पंहिंजो सभिनी खे हिफ़्ज़ो मान में रखे। तव्हां सभु पंहिंजो ख़्यालु रखंदा कयो। थैंक यू सो मच।